बुलेटिन में शामिल कंदासीं। अवांखे ॿुधाईंदासीं मेहरान यूनिवर्सिटी जी रिहायशी ज़मीन गैर कानूनी नमूने अलॉट करण जो इंकशाफ थियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवांखे ॿुधायूं पिया मेहरान यूनिवर्सिटी जी रिहायशी ज़मीन गैर कानूनी तौर अलॉट थियण जी इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन टीम पारां छापो बहायो वियो आहे। अहम ख़बर आहे अवांखे ॿुधायूं पिया एंटी करप्शन जी टीम पारां इन हवाले सां छापो बहायो वियो आहे ऐं समूरो रिकॉर्ड पर तलब कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया एंटी करप्शन टीम मेहरान यूनिवर्सिटी वाइस चांसलर ऑफिस पहुची रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया मेहरान यूनिवर्सिटीअ मां जिते इंतज़ामिया कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीअ जी ज़मीन गैर कानूनी तरीक़े सां विकिरो करे छॾी आहे। एंटी करप्शन सर्कल ऑफिसर जो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॿुधायूं पिया मेहरान यूनिवर्सिटी जी रिहायशी ज़मीन गैर कानूनी नमूने अलॉट थियण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त एंटी करप्शन टीम जो छापो बि लॻायो वियो आहे ऐं रिकॉर्ड बि तलब कयो वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटीअ जी रिहायशी ज़मीन गैर कानूनी नमूने अलॉट थियण जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन टीम पारां छापो लॻायो वियो आहे जॾहिं त रिकॉर्ड बि तलब कयो वियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी ते एंटी करप्शन पारां छापो बहायो वियो आहे। इंतज़ामिया कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जी ज़मीन गैर कानूनी तरीक़े सां विकिरो करे छॾी आहे। एंटी करप्शन सर्किल ऑफिसर पारां ॿुधायो वियो आहे। जॾहिं त अवां खे ॿुधाईंदा हलूं मेहरान यूनिवर्सिटी जी रिहायशी ज़मीन गैर कानूनी नमूने अलॉट थियण जो इंकशाफ थियो आहे। एंटी करप्शन टीम जो छापो हयो वियो आहे ऐं समूरो रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। एंटी करप्शन टीम मेहरान यूनिवर्सिटी वाइस चांसलर ऑफिस पहुची रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया इंतज़ामिया कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीअ जी ज़मीन गैर कानूनी तरीक़े सां विकिरो करे छॾी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर अज़ीम बारी जो। जी अज़ीम, इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइजो। जी बिल्कुल मेहरान यूनिवर्सिटी इंतजामिया कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में गैर कानूनी तौर जमीन जेके अलॉटमेंट करे विकिरे वारे मामले खां पोइ एंटी करप्शन टीम जो जामशोरो जांच शुरू कंदे हिन वक्त जो एंटी करप्शन जो सर्कल ऑफिसर साजिद अहमद भुट्टो ऐं इंस्पेक्टर जो अब्दुल सत्तार चांडियो जी अगवानी में मेहरान यूनिवर्सिटी के वाइस चांसलर ऑफिस आडो जो ऑफिस में जो छापो हणी जो जमीन जो रिकॉर्ड तलब किया। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त यूनिवर्सिटी इंतजामिया के जेके मिलियल 2000 खां मथे एकड़ जमीन जो जेके मामले ते एंटी करप्शन जांच चेयरमैन जो जांच टीम जोड़ींदे CIT जेके गडियल तौर हिकिड़ी जॉइंट इन्वेस्टिगेशन जेकी टीम है उन जो सरबराह है अब्दुल साजिद अहमद भुट्टो ऐं अब्दुल सत्तार चांडे जी अगवानी में जो इन वक्त वाइस चांसलर ऑफिस में पहुंची जो यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर असलम उकेली हाउसिंग सोसाइटी में जेके जमीन जेके विकिरो करे गैर कानूनी अलॉटमेंट कई उन जो रिकॉर्ड तलब किया। जंहिंखां पोइ वाइस चांसलर उन्हनि खे ॿुधायो त डिप्टी डायरेक्टर लैंड वटि जो रिकॉर्ड तव्हां उन खां वठी सघो था। जंहिंखां पोइ एंटी करप्शन जी टीम डिप्टी डायरेक्टर जो लैंड अब्दुल मजीद खेमपियो जी ऑफिस वटि पहुता त उनखां रिकॉर्ड तलब किया। त अब्दुल मजीद खेमपियो जो ऑफिस में मौजूद न हो उनखे फोन से राब्तो करे उन्हनि खे आगाह कयो त तव्हां गैर कानूनी तरीक़े सां जेके हाउसिंग सोसाइटी है मेहरान जी कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी फेज 1 ऐं 2 में जो गैर कानूनी जमीन विकिरो करे अलॉटमेंट कई उन जो रिकॉर्ड ॾिनो। जंहिंखां पोइ यूनिवर्सिटी इंतजाम में उन्हनि खे रिकॉर्ड न ॾिनो। जंहिंखां पोइ एंटी करप्शन जी टीम वापसि रवानी थी। उन सिलसिले में मुंहिंजो राब्तो थियो जो सर्कल ऑफिसर साजिद अहमद भुट्टो था। उन ॿुधायो त मेहरान यूनिवर्सिटी के 2000 खां मथे एकड़ जेकी ज़मीन जेकी उहा तोहफ़े तौर मिली। उन खां पोइ यूनिवर्सिटी जेकी आहे उहा 1700 एकड़ ते यूनिवर्सिटी जी ज़मीन ऐं बाक़ी ज़मीन जेकी आहे 200 एकड़ जेकी ज़मीन हाउसिंग सोसाइटी के जेको गैर कानूनी तौर विकिरो कई। उन खां पोइ जेको एंटी करप्शन चेयरमैन तरफ़ां हिकु जांच टीम जोड़ी जंहिं मुंहिंजी सरबराह में जेका पोइ असां रिकॉर्ड तलब करण लाइ जेके अॼु वाइस चांसलर ऑफिस पहुतासीं जिते वाइस चांसलर चयो त उहो रिकॉर्ड तव्हांखे डायरेक्टर लैंड वटां मिलियो। साजिद अहमद भुट्टो जो इहो बि चयो त फेज 1 ऐं 2 कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में गैर कानूनी तरीक़े सां जेको ज़मीन विकिरो करे उते अलॉटमेंट कई उन जी जांच करे रहिया आहियूं मगर उन्हनि खे रिकॉर्ड न मिलियो। उहे हिन वक़्तु जेको वाइस चांसलर ऑफिस मां रवाना थी विया आहिनि उन्हनि खे रिकॉर्ड न मिलियो आहे।
साजिद अहमद भुट्टे चयो त हिन ज़मीन में जेको सरकारी मेरान यूनिवर्सिटी खे ज़मीन मिली हुन में हेरा फेरी थी आहे उनजी जेकी असां एंटी करप्शन टीम जेकी हिकिड़े कंबाइंड इन्वेस्टिगेशन टीम जेकी उहा हिन जी जांच करे रही आहे मगर असांखे रिकॉर्ड न मिलियो असां कोशिशि कंदासीं त उहा रिकॉर्ड इन यूनिवर्सिटी इंतज़ामिया खां वठूं मगर अॼु जेको डिप्टी डायरेक्टर जेको लैंड जेको उहो अब्दुल मजीद खेमचो ऑफिस में मौजूदु न हुन चयो त सुभाणे तव्हांखे रिकॉर्ड ॾींदासीं बल्कि हिन वक़्तु जेकी उहा यूनिवर्सिटी मां जेको एंटी करप्शन जी टीम बग़ैर रिकॉर्ड खणण खां रवानी थी वई आहे। जी अज़ीम पारी जो तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी।